सां शेयर कंदा हलूं, अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। नाज़रीन, आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जे हवाले सां त आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त रियासत आहे त सियासत आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त रियासत आहे त सियासत आहे। आर्मी चीफ जो चवणु आहे त मुल्क लाइ सभिनी खे गॾिणो पवंदो, सभिनी खे बिना फ़र्क़ ऐं तासुब जी दहशतगर्दी ख़िलाफ़ बीहणो पवंदो। आर्मी चीफ जो चवणु आहे त इंसान ख़ता जो पुतलो आहे। सभिनी खां ग़लतियूं थींदियूं आहिनि, ग़लतियुनि खे न मञणु ऐं सबक़ हासिल न करणु सभ खां वॾी ग़लती आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त अफ़गानिस्तान सां बहितर लाॻापन जी ख़्वाहिश आहे। अहम ख़बर खां अवां खे आगाही ॾियूं पिया। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त रियासत आहे त सियासत आहे। मुल्क लाइ सभिनी खे गॾु थियणो पवंदो, सभिनी खे बिना फ़र्क़ ऐं तासुब जे दहशतगर्दी ख़िलाफ़ बीहणो पवंदो। इंसान ख़ता जो पुतलो आहे, सभिनी खां ग़लतियूं थींदियूं आहिनि। हुन चयो त ग़लतियुनि खे न मञणु ऐं सबक़ हासिल न करणु सभ खां वॾी ग़लती आहे। अफ़गानिस्तान सां बहितर लाॻापन जी ख़्वाहिश आहे। अहम ख़बर ही अवां सां नाज़रीन शेयर कयूं पिया त आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त रियासत आहे त सियासत आहे। मुल्क लाइ सभिनी खे गॾिणो पवंदो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त सभिनी खे बिना फ़र्क़ ऐं तासुब जी दहशतगर्दी ख़िलाफ़ बीहणो पवंदो। इंसान ख़ता जो पुतलो आहे, सभिनी खां ग़लतियूं थींदियूं आहिनि। हुन चयो त ग़लतियुनि खे न मञणु ऐं सबक़ हासिल न करणु सभ खां वॾी ग़लती आहे। अफ़गानिस्तान सां बहितर लाॻापन जी ख़्वाहिश आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त रियासत आहे त सियासत आहे। मुल्क लाइ सभिनी खे गॾिणो पवंदो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त सभिनी खे बिना फ़र्क़ ऐं तासुब जी दहशतगर्दी ख़िलाफ़ बीहणो पवंदो। इंसान ख़ता जो पुतलो आहे, सभिनी खां ग़लतियूं थींदियूं आहिनि। ग़लतियुनि खे न मञणु ऐं सबक़ हासिल न करणु सभ खां वॾी ग़लती आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त रियासत आहे त सियासत आहे। इन हवाले सां आर्मी चीफ जो वधीक छा चवणु हुयो, मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे इस्लामाबाद में सीनियर सहाफ़ी ऐं तजज़िया निगार सिद्दीक़ साजिद सां। सिद्दीक़ साहब, अपडेट कीजिएगा इस हवाले से मजीद आर्मी चीफ का क्या कहना था? जी, ये असल में निदा कल दौरा किया था आर्मी चीफ ने पेशावर का, तो वहाँ पे जो सियासी क़यादत की उनके साथ उनकी जो मुलाकात हुई है उसकी तफसीलात जो है वो आज जारी की गई हैं। और इसके मुताबिक आर्मी चीफ ने ये कहा तो गुफ्तगू करते हुए सियासी कायदीन से कि हमारी पॉलिसी सिर्फ और सिर्फ पाकिस्तान है। अफगानिस्तान हमारा बरादर पड़ोसी इस्लामी मुल्क है और पाकिस्तान अफगानिस्तान से हमेशा बेहतर ताल्लुकात का ख़्वाह रहा है। अफगानिस्तान से सिर्फ फितना और खारिज की अफगानिस्तान में मौजूदगी और सरहद पार से पाकिस्तान में दहशतगर्दी फैलाने पर इख्तलाफ है और उस वक्त तक रहेगा जब तक वो इस मसले को दूर नहीं करते। ये भी उन्होंने कहा कि खैबर पख्तूनख्वा में कोई बड़े पैमाने पर ऑपरेशन नहीं किया जा रहा और ना ही फितना और खारिज को पाकिस्तान के किसी भी इलाके में अमलदारी है, सिर्फ इंटेलिजेंस की बुनियाद पर टारगेटेड कार्रवाई की जाती है। ये भी आर्मी चीफ ने कहा कि आप फसाद फिल अर्ज अल्लाह के नजदीक एक बहुत बड़ा गुनाह नहीं है। रियासत है तो सियासत है, खुदा न खास्ता रियासत नहीं तो कुछ भी नहीं। हम सबको बिना तफरीक और तासुब दहशतगर्दी के खिलाफ यकजा होकर खड़ा हो रहा होगा। जब मुठ्ठे होकर चलेंगे तो सूरत हाल जल्द बेहतर होगी। इंसान खता का पुतला है, सब गलतियां करते हैं, लेकिन इन गलतियों को ना मानना और इनसे सबक ना सीखना उससे भी बड़ी गलती है। अवाम और फौज के दरमियान एक खास रिश्ता है। इस रिश्ते में किसी खलीज का झूठा बयानिया बुनियादी तौर पर बैरून मुल्क से एक मखसूस एजेंडे के जरिए चलाया जाता है। ये भी कहा कि नेशनल एक्शन प्लान पर सब पार्टियों का इत्तेफाक हौसलामंद है, मगर इस पर तेजी से काम करना होगा। जी, बहुत शुक्रिया सिद्दीक़ साहब अपडेट करने के लिए।